खानपुर महर वेझो जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ वयल पुलिस एहलकार माकाई माइनर वाह में किरी पिया, हथियार गुम। खानपुर महर वेझो ॻोठ पुनू गॾाणी में जवाबदारनि जे मौजूदगी वारे इतला बाद मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अटालनि पारां ॻोठ ते चढ़ाई दौरान माकाई माइनर वाह ते रखियल काठी वारे पुल तां गुज़रंदे काठी टुटण सबबि 4 पुलिस एहलकार हथियारनि समेत वाह में किरी पिया, जंहिं बाद वाह जो वहिकिरो बंदि कराए काफ़ी ॻोल्हा खां पोइ सरकारी हथियार हथ कया विया। यादि रहे शहीद पुलिस एहलकार फरज़ान कलवड़ जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार नवाज़ सियाल जे मौजूदगी वारे इतला बाद खानपुर महर, घोटकी, आदिलपुर सरहद पुलिस थाणनि जे वॾनि अटालनि ॻोठ पुनू गॾाणी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई करे घर घर तलाशी वठण बाद 10 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। जरत ॻोठनि ते चढ़ाई दौरान माकाई माइनर वाह ते रखियल काठी वारे पुल तां पैदल गुज़रंदे काठी टुटण सबबि 4 पुलिस एहलकार हथियारनि सूधो वाह में किरी पिया, जिन खे ॿिना एहलकारनि फौरी तौर ते पाणी खां ॿाहिरि कढी वरितो। जरत पाणी में गुम थियल हथियारनि लाइ वाह जो पाणी बंदि करे काफ़ी ॻोल्हा बाद सरकारी हथियार पिणु हथ कया विया।